गिदड़ ऐं घेटे जी कहाणी। साथियो, ही तमामु पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं कंहिं माण्हू हिकिड़ो घेटो धारियो हो। से अॼुकल्ह बि तक़रीबन हर घर में ॿकरियूं, घेटा ऐं ॿियो जानदार जानवर माल हूंदो आहे। पर ही पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे जॾहिं कंहिं माण्हू हिकिड़ो घेटो धारियो हो जो ॻोठ जे माण्हू सां हिरी मिरी वियो हो। सभु को माण्हू खेसि प्यार माछड़ा घुमाए कुझु न कुझु खाधे पीते लाइ पियो ॾींदो हो। घेटो बि खाई पी मऊड़ थी पियो हलंदो हो। सो रोज़ानो सुबुह जो घरां निकिरंदो हो ऐं शाम जो मोटी ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं थियो ईअं जो घेटो जीअं घरां निकितो तीअं खणी झंग ॾे मुंहुं कयाईं ऐं हिकिड़े घाटे झंग में अची निकितो। उन साॻी झंग में हिकिड़ो गिदड़ पिणु रहंदो हो जंहिंसां संदसि मुलाक़ात थी। घेटे ऐं गिदड़ ख़बरचार कंदे, ख़बरूं चारूं कंदे, हाल वाल कंदे ॿई ॼणा दोस्त थी पिया ऐं पियो घेटो उते ई उन सां गॾिजी रहणु लॻो। पोइ त घेटो बि उते झंग में रहणु लॻो। गिदड़ भर वारे तलाउ मां मच्छियूं मारे पेट बि भरींदो हो ऐं घेटो वरी ॿेले मां वञी पंहिंजी क़ुवत हासिलु करण लाइ, पेट भरण लाइ कुझु न कुझु खाई पी ईंदो हो। अहिड़ी रीति हिननि खे काफ़ी ॾींहं गुज़री विया। साईं किसो कोता काफ़ी ॾींहं गुज़री विया। हिकिड़े ॾींहुं ईअं थियो जो घेटे गिदड़ खे चयो, तूं मामा गिदड़, बदन में चूं पइजी वियूं आहिनि, ॿ टे त कढी वठि भला। कचहरी कंदे कंदे गिदड़ घेटे चवण ते घेटे जे वारनि खे खणी हथु घुमायो त खेसि हलवे जूं ज़रियूं ज़रियूं ॾिसजण में आयूं। गिदड़ जो हलवे जूं ज़रियूं ॾिठूं त उन ते घेटे खां पुछियईं त मामा घेटा, ए कर ख़बर, तूं रोज़ केॾांहुं घुमणु वेंदो आहीं ऐं ही जूं तोखे किथां पियूं आहिनि? घेटे जवाबु ॾिनसि त मामा आउं रोज़ फिलाणे ॿेले में वेंदो आहियां ऐं उते हिकु ॾाइण जो घरु आहे। जॾहिं हू घर जे दरवाज़े जे वेझो पहुचंदो आहियां तॾहिं डोड़ी डोड़ी दरवाज़े खे ज़ोर सां टकड़ हणंदो आहियां ऐं उन ते घर मां आवाज़ु ईंदो आहे त केरु? पोइ आउं छा कंदो आहियां जो चवंदो आहियां, घेटो बबर बेटो, ॾाई सिंग सां 10 ॾाइणूं मारे। मुंहिंजे एतिरे चवण ते ॾाइण डप मां उॾामी वेंदी आहे ऐं दरवाज़ो खुली वेंदो आहे। पोइ आउं अंदरि वञी जेको कुझु खाधे पीते जो सामान पियल हूंदो आहे सो खाई ढओ कंदो आहियां। घेटीअ जी उहा ॻाल्हि ॿुधाई त गिदड़ जो वात पाणी पाणी थी पियो। सोचियाईं, यार घेटा, उहो घर भला मूंखे बि त ॾेखार सही। घेटे गिदड़ खे पार पता ॾेई सम्झायो त जीअं आउं चवंदो आहियां तीअं तूं वञी चओज, ॾिस होशियारी वठिजांइ मतां भुलिजी वञे ऐं ॾाइण जा पचड़ा खाए। पोइ ॿिए ॾींहुं गिदड़ घेटे वारनि पारनि पतनि ते उते अची पहुतो ऐं ॾाइण जे दरवाज़े ते अची टकर हयईं। अंदरां आवाज़ु आयो त केरु? गिदड़ चयो, घेटो बबर बेटो, ॾाए सिंग सां 10 ॾाइणूं मारे। उहा आवाज़ु ॿुधी ॾाइण दरवाज़ो खोलियो ऐं ॿाहिरि ॾिठाईं त को गिदड़ आहे ऐं गिदड़ खे कन मां झले रसे मां ॿधी छॾियईं। जीअं त ॾाइण घेटे खां डिॼी वेंदी हुई, पर हिन भेरे गिदड़ खे ॾिठाईं सो हुनखे झले रसे सां ॿधी छॾियईं। होॾां घेटे सारो ॾींहुं गिदड़ जो इंतज़ारु कयो पर हू न मोटियो। घेटे सोचियो त शायदि गिदड़ जो ख़ैरु कोन्हे, सो ॿिए ॾींहुं सुबुह सां अची ॾाइण जे घर वटि पहुतो ऐं अॻे वांगुरु साॻी तरीक़े सां दरवाज़े खे ज़ोर सां टकर हयईं। अंदरां आवाज़ु आयो त केरु? घेटे जवाबु ॾिनो त घेटो बबर बेटो, ॾाए सिंग सां 10 ॾाइणूं मारे। उहो ॿुधी ॾाइण उॾामी वई ऐं दरवाज़ो खुली वियो। घेटो अञा घर में घिड़ियो ई मस्तु गिदड़ खे ॾिसे त रसे सां ॿधो पियो आहे। घेटो गिदड़ ॾांहुं वधियो पिए पर थोरो जीअं अॻिते हलियो त मिठाई जी भरियल थाली त नज़र पियसि। पोइ त सिधो हलियो वियो मिठाई जी थाली ॾांहुं वञी खाइण बीठो। गिदड़ घेटे खे मिठाई खाईंदो ॾिसी चयो त मामा घेटा,
ॿेली मूंखे बि छोड़ त आउं बि 2-3 गिरा हणां। कल्ह को बुख में पियो आहियां, पाह थियां। मगर घेटे हुनजी ॻाल्हि न को बि ध्यानु न ॾिनो, न ई को ख़्यालु कयाईं। ऐं जॾहिं खाई पी ढो कयाईं तॾहिं अची गिदड़ खे छोड़ियाईं, जो वीचारो अची ओग सोग ते बीठो ऐं उबारो सुबारो खाई थाली चटे साफ़ कयाईं। पोइ त ॿई गॾिजी ॻाइण जे घरां निकिता। हलंदे हलंदे गिदड़ दिलि में ख़्यालु कयो त घेटे खां खाधे जो बदिलो वठणु घुरिजे। सो छा कयाईं जो पाणी पीअण जो बहानो करे जंहिं तलाउ तां मच्छियूं मारींदो हो, घेटे खे वठी उॾाई वियो। जिते पाण पाणी पींदो हो, बहानो करे तलाउ तां मच्छियूं मारींदो हो, घेटे खे बि उन तलाउ ते वठी वियो। ऐं जंहिं पासे घणी गप हुई उन तरफ़ घेटे खे पाणी पीअण लाइ चयाईं ऐं पाण सवले घेड़ तां पाणी पीअण लॻो। घेटो जीअं गप में घिड़ियो तीअं चिकण सबबु वियो वधीक काबू थींदो। गिदड़ घेटे खे फाथल ॾिसी कंहिं माण्हू जी ॻोल्हा में निकिरी वियो ऐं अॻिते हलियो वियो त ॾिठाईं त के हारी हर पिया आहिनि। सो वधी उन्हनि वटि आयो ऐं खेनि चयाईं त ए हारी दोस्तो, हिकिड़ो शिकार हथु कयो अथमि, जे अधु मूंखे ॾियो त तव्हांखे हली ॾेखारियां। हारियुनि हुनखे अधु ॾियणो कयो ऐं चयऊं त हाओ तोखे अधु ॾींदासीं। पोइ साणसि गॾिजी अची उन ई तलाउ ते आया। घेटे खे फाथल ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। ॾिठऊं त हिकिड़ो सिहतमंद मतवारो घेटो फाथो पियो आहे। तॾहिं गिदड़ खे चयऊं त अदा, घेटो त वाकई सिहतमंद मतारो आहे, पर हाणे ॻाल्हि ॿुध, ज़ोर असीं लायूं ऐं अधु ॾियूं वरी तोखे, सो ईअं कोन थींदो। माठ करे हलियो वञ, के ॾिसी न वठई, जिते जो आहीं उते ई हलियो वञ, हलियो वञ असां खां अधु वठणु। ईअं चई घेटे खे कढण लाइ ज़ोर लाथाऊं। उन ते गिदड़ चवणु लॻो त वाइदो करे फिरी था वञो, पर घेटो जो मुंहिंजो दोस्त हूंदो तव्हां खां कॾहिं बि न निकिरंदो। घेटे पंहिंजे दोस्त जी ॻाल्हि ॿुधी त हारियुनि जे ज़ोर लॻाइण सां बि हू अॻिते उन चिरुनि जी न कई। हारियुनि घणेई ज़ोर लॻाया, पर घेटो जीअं जो पोइ तीं उते ई पाण खे काबू करे फासाईंदो वियो। आख़िर जॾहिं ज़ोर लाहे लाहे हारी थका, तॾहिं गिदड़ खे चयऊं त ॿेली तुंहिंजी पती जो अधु तोखे ॾींदासीं, तूं भली पंहिंजे दोस्त खे चओ त गप मात निकिरे। उन ते गिदड़ चयो त अवी ज़ोर लायो, घेटो जो मुंहिंजो दोस्त हूंदो त गप मां निकिरी ईंदो। उन खां पोइ हारियुनि थोरो ई ज़ोर लाथो, घेटो गप मां निकिरी आयो ऐं पोइ उनखे काहे सभई गॾिजी नार ते अची पहुता। उते पहुची घेटे खे दसे कोण लाइ संभरिया। गिदड़ जवाबु ॾिनो ऐं गिदड़ खे जवाबु ॾिनऊं त तूं पंहिंजो घस वठ, अधु वरी छाजो। गिदड़ वरी चयनि जे ईअं था करियो त घेटो बि मुंहिंजो दोस्त आहे, जे मुंहिंजो दोस्त हूंदो त अव्हां खां कॾहिं बि न कुसंदो। हारियुनि घणेई वस कया, पर घेटो न कुसाणो, न कुठो सो न कुठो। आख़िरकार लाचार थी गिदड़ खे अची अधु ॾियणो कयऊं, गिदड़ खे राज़ी कयऊं। पोइ गिदड़ जे चवण ते घेटे ते काती वाहयाऊं त घेटो कुसी पियो। पोइ त घेटे खे घेले घेटे जी खल लाहे वॾे टुकर करे खणी देग में विधाऊंसि। जॾहिं रजी तयारु थियो, बसि हाणे गोश्त विराइण वारा ई हुआ, तॾहिं गिदड़ खे चयऊं त हाणे भॼ, हिते तुंहिंजो कहिड़ो कमु, छाजो हिसो पती हिसो हिसो करे रुली मुओ आई। गिदड़ ॾिठो त हाणे हिननि सां पुॼी कोन सघिबो, सो छा कयईं, उतां तरीक़ो करे निकिरी वियो ऐं ढेर तां पुराणियूं अॻिणियूं चूंडे पुछ सां वेड़े पासो वठी देग वारे बाहि मां ॿारे वठी भॻो ऐं वञी काननि जे दन में पियो। से काननि जो दन जीअं पाण वटि कणिक जा खरा हूंदा आहिनि, माण्हू जो पोख जो फसल हूंदी आहे, त उहो गॾु करे रखंदा आहिनि। पोइ छा काना छा बाहि हिते फसल खे वकोड़े वियो। दन खे जो हिकदमि बाहि वकोड़े वेई त गिदड़ डोड़े हारियुनि वटि आयो। ये खेसि चयईं त यार वारो कर, धन खे बाहि लॻी वई अथव। हारियुनि जो बाहि ॾिठो, सो वठी बाहि विसाइण लाइ होॾे भॻा। तेसीं गिदड़ देग जो ढकु लाहे मज़े सां वेही गोश्त खाई जितां जो आयो हो ओॾे हलियो वियो।
हारी बाहि विसाए वापसि नार ते अची ॾिसनि त देॻ में कारी वारा कख लॻा पिया आहिनि। पोइ त मूं मथो पिटे माठ करे वेही रहिया ऐं चवण लॻा त असां हरू भरू गिदड़ जे रिटनि ते लॻासीं ऐं हिकिड़ो सिहतमंद मतारो घेटो मारे विधोसीं। सची उमेदु आहे हिन कहाणी जो तव्हांखे मक़सदु सम्झ में अची वियो हूंदो त जी घेटो पंहिंजो ॻोठु पंहिंजो शहरु पंहिंजे मालिक खे छॾे हिकिड़ी गिदड़ जी ॻाल्हियुनि में झंग में रहणु लॻो ऐं नतीजो इहो निकितो जो गिदड़ हुनखे माराए छॾियो। त साथियो, पंहिंजा कखां घर कॾहिं बि कंहिंजे महिल महिलातुनि खे ॾिसी न रहणु घुरिजे ऐं कंहिंजी ग़लति सोबत में अची पंहिंजी मिट माइट संगत साथ ऐं दोस्तनि खे न छॾिजे ऐं ग़लति संगत जे वहकिरे में न वहिजे। सो उमेदु आहे कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं खे सभु ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं तव्हां हुन में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।